घणा 100 साल विच में कमो बेश 600 साल गुजरी विया को नबी सगोरो जॾहिं न आयो माण्हू भुली विया पंहिंजी पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजा रस्ता वरिताऊं पोइ रब करीम नाराज़ थी मेहर जा मींहं वसाइण रोके छॾिया हालत इहा थी जेका मूं बस जेका अर्ज़ कई बुख बदहाली पोइ वरी अल्लाह करीम करम कया महबूब करीम आयो हाजी साहिब गुलाम नबी ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे सुभान अल्लाह अल्लाह चो ॿुधायां सुभान अल्लाह फरमाए थो सुकल सरज़मीं ते सुठियूं सावकूं थियूं उथो माल छोड़ियो मके पाक वारा सुभान अल्लाह सुकल सरज़मीं ते सुठियूं सावकूं थियूं उथो माल छोड़ियो मके पाक वारा वरी पोइ सुहणे दिलदार वांगे न दिलदार ईंदा दुनिया में दोबारा सुभान अल्लाह अगे धन धनारन सभिन जा मरन प्या न होगा पानी न चांगा चरन प्या न चांगा चरन प्या अची जूए में वियो एड़ो जवान आजे सुभान अल्लाह जोर से जो सुभान अल्लाह अची जूए में वियो एड़ो जवान आहे मिठा मिंट में क्या खटा खूह खारा सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती आओ ओहो आखिरी ज़माने वारो महबूब मुस्तफा करीम रब करीम मोकिलियो जंहिंजे लाइ अर्ज़ कयूं हबीब करीम मेहरबानियूं करे हबीब करीम एतिरियूं त उम्मत जे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि न त अॻु में एतिरियूं क़ौमूं उहे तबाह बर्बाद थी वयूं पर उहे साॻियूं बुरायूं जेके उन्हनि क़ौमुनि में हुयूं ॿुधाए त उहे बुरायूं असां में आहिनि या न आहिनि फुर आहे जंहिंजे करे शुआइब अलैहिस्सलाम जी क़ौम बर्बाद थी रस्तनि तां फुरू करण आहे या न मात तौर में ख़यानत आहे या न जंहिं ख़राबीअ जे करे लूत अलैहिस्सलाम जी क़ौम बर्बाद थी उहा ख़राबी आहे या न बिल्कुलु आहे पर ख़बर थव त छो असां जूं इज़तूं बचियूं पयूं आहिनि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक़ो हिकड़ी हदीस मुबारक आहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन रात जो अरफात जे मैदान में आया महबूब करीम सजदे में आहिनि ज़ारो कतार रोई रहिया आहिनि एतिरो त रोई रहिया आहिनि जो मुस्तफा करीम जे उन्हनि नेणनि मुबारकनि मां ॻोढ़ा हलंदे हलंदे मुस्तफा करीम कॾहिं अर्ज़ मारूज़ करे पियो वरी सजदा करे पियो वरी अर्ज़ करे हबीब करीम जी सुहारी मुबारक मां बि ॻोढ़ा हेठि गिरी रहिया आहिनि मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हज मुबारक बि उन्हनि ॻोढ़नि में पुसी वई आहे हबीब करीम जा सहाबी था अर्ज़ कनि त या रसूल अल्लाह खैर त आहे सॼी रात गुज़री वई आहे ईअं ई रोंदे अर्ज़ कंदे कहिड़ी ॻाल्हि आहे जेका क़बूल न थी पवे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं रब करीम जी बारगाह में उम्मत जी बख़्शिश जे लाइ अर्ज़ कयो त या रब
मुझी उम्मत आहे जेके गुल में खराबियूं आहिनि बुरायूं आहिनि बेहयायूं आहिनि ज़ुल्म आहिनि कुछ भी आहे पर करीम रब मुझी दावत सां उन्हनि तुंहिंजो कलमो त पढ़ियो आहे ऐ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा रब मुझा अर्ज़ कबूल कर मुझी सॼी उम्मत जो मामलो मुझे हवाले करे छॾ सुभान अल्लाह कुछ भी आहे खराबियूं आहिनि ज़ुल्म कया अथनि नाजाइज़ियूं कयूं अथनि पर मुझी दावत सां कलमो त पढ़ियो न सुभान अल्लाह अल्लाह ते ईमान त आंदम इन ते भी ईमान अथनि त मौत बरहक़ आहे कब्र में वेंदासूं मुख़्तसिर सवाल जवाब ते थींदा ऐं कब्र में बि भलाई भी आहे त ॾुखियाई बि आहे रब शल रहम करे वरी क़यामत जे ॾियारे कब्रनि मां उथंदासूं उन ते भी ईमान आहे ॾाढी ॻाल्हि आहे हिसाब किताब थींदो जन्नत जहन्नम भी आहे इन्हीअ ते बि असांजो ईमान आहे या इन जे करे ॻाल्हि थो कयां जो अॼुकल्ह वरी जेके मुशाहिदे जे इल्म जा शौक़ीन आहिनि साइंसी जेके इल्म पढ़नि था पोइ वरी अहिड़ा ज़हन उन्हनि नौजवाननि जा थी था वञनि रब शर पनाह में रखे चवंदा छाजा हिसाब किताब मरण जीअण इहो मिड़ई फितरत सां आहे हर को पंहिंजी मर्ज़ीअ सां अचे थो फितरत जो नालो घणो जेके इस्तेमालु कंदा आहिनि त पाण ई इंसान ठहियो पाण ई ख़त्म थी वेंदो छाजो हिसाब किताब जन्नत दोज़ख कुझ बि कोन्हे कोई अहिड़े मुल्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि रब शल पनाह में रखे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं वेंदियूं आहिनि पर मुस्तफ़ा करीम जे दीन जी इहा ॻाल्हि आहे त जन्नत जहन्नम बरहक़ आहे हिसाब किताब आहे कब्र जे लाइ बि महबूब करीम फरमायो अल कब्र रौदतुम मिन रियादिल जन्नह औ हुफरतुम मिन हुफरिन नार औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्र या त जन्नत जे बागन मां को बाग हूंदी या जहन्नम जे खडन मां को खडो हूंदी अल्लाह करीम शल रहम करे माना कब्र में भलाई भी आहे त अज़ाब भी आहे को जेको जहिड़ा अमल खणी वञे बहरहाल अर्ज़ में कयम त मदीने वारे अर्ज़ कयो त या रब राज़ी थी सभिनी खे बख़्शे छॾ अल्लाह करीम फरमायो त ठीक आहे महबूब मूं सभिनी खे बख़्शे छॾियो पर ज़ालिम खे कोन बख़्शींदुसि समझो था ज़ालिम इहा अरफात यौम अरफह जी रात अरफात जे मैदान ते महबूब अर्ज़ करे रहिया आहिनि रब करीम फरमायो त सभिनी खे बख़्शम ठीक आहे तुंहिंजो अर्ज़ क़बूल आहे पर महबूब ज़ालिम जी ॻाल्हि न कर ज़ालिम ॾाढो ख़राब आहे ज़ुल्म थो करे नाजाइज़ियूं करे जेको उन जे हथ जे हेठां आहे उन ते जबर करे ॾाढ करे जुल्म करे कैसा नाजायज़ी करे ना हक कंजो हक गसब करे कंखे गार गंद करे कंजी दिल आज़ारी करे कंजो चीण जंजाल करे छॾे ओड़े पाड़े में तव्हां ॾिसंदा ॿुधंदा हूंदा ख़ुदा शर पनाह में रखे रब फरमायो त ज़ालिम खे कोन बख़्शींदुसि सॼी रात गुज़री वई रोई रोई महबूब करीम तां रवाना थिया सुबह जो वरी मुज़दलिफ़े में पहुता तवज्जो आहे सुभान अल्लाह मुज़दलिफ़े में जो हबीब करीम पहुता वरी रसूलुल्लाह जा इहे हथ खयल आहिनि त महबूब ऐ करीम रब मेहरबानी कर ज़ालिम खे भी बख्श सुभान अल्लाह ऐ करीम रब भला जिन सां ज़ुल्म थियो आहे उन ये जुल्म जे बदले में उन्हनि खे जन्नत अता करे छॾी ऐं ज़ालिम खे बख़्शे छॾी तुंहिंजे आॾो कहिड़ी ॾुखी ॻाल्हि आहे जेकॾहिं मज़लूम खे जन्नत मिली वेंदी त उन जा ॾुख ई लही वेंदा सुभान अल्लाह ये न
ऐ करीम रब मज़लूम खे जन्नत अता कर, ज़ालिम खे खणी बख्शे छॾ। पर जिन जिन भी मुंहिंजी दावत ते कलमू पढ़ियो आ उन्हनि सभिनी सां महिरबानी करे सॼी उम्मत खे बख्श कर। सुभान अल्लाह। ओचितो ये अर्ज़ मारूज़ कंदे हेॾा ज़ारो कतार घोड़ा वही रहिया आहिनि जेके सुहारीअ खां हेठि किरी रहिया आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इहे ई दुआउनि में अर्ज़ कंदे कंदे ओचितो मुस्कुराए ॾिनो आहे। महबूब करीम सहाबी सगोरात मौजूद हुया, अर्ज़ कनि था त अज़हक अल्लाहु सिन्नक या रसूल अल्लाह। ऐ मदीने जा महबूब, ऐ मदीने वारा साईं, शल रब करीम इहे अव्हां खे हमेशा मुस्कुराईंदो रखे। ॿुधायो त सही कहिड़ी मेहरबानी थी। हबीब करीम फरमायो त ऐ सहाबियो रब करीम राज़ी थी वियो। सुभान अल्लाह। अल्लाह करीम सब अर्ज़ कबूल करे ज़ालिम खे भी बख्शे छॾियो, बख्शण जो वाइदो कयो आहे। आखिरकार ज़ालिम खे भी जन्नत मिलंदी ज़रूर। तो पंहिंजे कयल गुनाहनि जी सज़ा रब करीम जे करे राज़ी थे कंहिं भलाई जे सदके में तो न खां केर पुछण वारो कोन्हे को। पर इन मां त अंदाज़ो लॻाए सघो था त सॼी रात जे अर्ज़न में बि रब राज़ी न पिए थियो ज़ालिम जे लाइ। हाँ साईं, एॾी वॾी ॻाल्हि आहे। महबूब जा उम्मतीयो चयमि त जेकॾहिं सभु ख़राबियूं असां में आहिनि पोइ बि असां जूं इज़तूं महफूज़ आहिनि, शिकिल न बदिली आहे, क़ौम हलाक कान थी आहे। एतिरे क़दुरु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आॾो रब करीम हिकिड़ो भेरो पर्दा खणी छॾिया। पूरी काइनात वकज़ालिक नुरी इब्राहिम मलकूत अस्समावाति वल अर्द। सुभान अल्लाह। असां इब्राहिम सुहिणे खे मलकूत समावात वल अर्द जा सैर कराया, उन्हनि खे मुशाहिदो करायो। मथे ताईं बि हर जाइ ते उन जी नज़र पहुती त ज़मीन जो ज़रो ज़रो रहिजी अॻियां अची वियो। जीअं जो ॾिठई अर्ज़ कई त या रब ये दुनिया अज़ाबन सां, तकलीफ़ुनि सां, ज़ुल्मनि सां, बेहयायुनि सां, फहाशुनि सां भरी पई आहे। या रब जल्दी कर, हिन सॼी दुनिया खे बर्बाद करे छॾ, हलाक करे छॾ। छो ये बचा बयान जॾहिं एॾा ज़ुल्म था कनि। रब करीम फरमायो त ए मुंहिंजा प्यारा नबी, तो अॼु ॾिठो आहे मां सॼी काइनात जो हर लम्हे इहा सभु कुझु मुंहिंजे साम्हूं आहे, पर मां रब करीम गफूर बि आहियां त बुर्दबार बि आहियां। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सभई जेकॾहिं अॼुकल्ह बचियल आहियूं न, मुस्तफ़ा करीम जे उन्हनि दुआउनि जो सदको आहे। ख़ुदा जो कसम आहे, न त असांजे हाल जी असांखे ख़बर आहे। हज़रत ख्वाजा गुलाम दादी जे मोहम्मद न होंदा असां भोले बादर होंदे, असां हथ आंदे त फ़क़ीरां को साकू दर दर ते पिन वेंदे, साडा नक फाड़ घटेंदी रसियां साकू कुते कनू पट वेंदे। गुलाम फरीदा साकू मुहम्मद मिलिया, लख एहसान मने दे जो दम जी दे। सुभान अल्लाह। जोर से जो सुभान अल्लाह। हबीब करीम आया, एॾियूं मेहरबानियूं खणी आया। रब करीम कुरान करीम में फरमायो वल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़। अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे रसूल खे हिदायत ॾेई करे दुनिया जहान में मोकिलियो। व दीनिल हक़,
हक़ वारे दीन सां रब करीम पंहिंजे महबूब खे मोकिलियो आहे लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही। मुस्तफ़ा करीम उहा आख़िरी शरीयत खणी आयो आहे। इन जे लाइ रब करीम इहो हक़ वारो दीन ॾेई करे महबूब खे मोकिलियो त जीअं पूरी दुनिया में जेके ॿिया मज़हब आहिनि उन सभिनी जे मथां ई हक़ वारो मुस्तफ़ा जो दीन ग़ालिब थी वञे। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। सुभान ये अल्लाह। शरीयत उहा साफ सुथरी पाकीज़ सोनी हिकड़ी शरीयत आ जंहिंमें का दुखियाई कान्हे का। खुदा जो कसम आहे जेकॾहिं मोमिन इन ते अमल करे त अहिड़ो साफ सुथरो पाक साफ रहंदो जंहिंजी का हद कान्हे का, जंहिंजे न बुराई वेझो अचे। रुगो हिकड़ी सुन्नत मुस्तफ़ा करीम जी ॾिसो, महबूब करीम जी सुन्नत आहे डंदड़ करण। अंदाज़ो लगायो सुबह जो असर जो थी करे जेकॾहिं केर डंदड़ करे मुस्तफ़ा करीम जी सुन्नत अदा करे पाक साफ थी वुज़ू करे नमाज पढ़े कुरान करीम जी का सूरत मुबारका तिलावत करे साफ सुथरो थी जिंदगी गुजारे बुधाए त सही त उन्हीं जो ॾींहुं बरकतुन वारो गुज़रंदो या न। सुभान अल्लाह। इहो सॼो दीन ईअं सुहिणो आहे। हबीब करीम फरमायो डंदड़ में रब राज़ी थींदो आहे। छा थींदो आहे? रब करीम राज़ी थींदो आहे। एॾियूं त डंदड़ जी सुन्नत में भलायूं आहिनि। बुज़ुर्गनि आलिमनि लिखियो आहे 70 डंदड़ जा एॾा अजीब फ़ाइदा बुज़ुर्गनि लिखिया आहिनि जो अकुल हैरान आहे। कंहिंजे माइदे जी कंहिंखे तकलीफ़ हुजे ताज़ो डंदड़ पटे जेकॾहिं निम जो कंदो उन जी माइदे जी तकलीफ़ दूर थी वेंदी। जेकॾहिं कंहिंखे बलगम जी तकलीफ़ हुजे ॼारो हूंदे छाती बंद हुजे डंदड़ कंदो या सुन्नत महबूब जी एॾी आलीशान आहे इहा तकलीफ़ उन जी दूर थी वेंदी। महबूब करीम जा प्यारा उम्मती वॾे में वॾी डंदड़ जी सुन्नत जी बरकत इहा आहे त जॾहिं उन जो आख़िरी टाइम हूंदो उन मरण महल रब करीम जे मेहरबानीअ सां उन खे कलमो नसीब थींदो। सुभान अल्लाह। हिक हिक सुन्नत मदीने वारे जी बरकतुन वारी आहे। एतिरो त भलायूं हबीब खणी आयो जंहिंजी का हद को हिसाब आहे कोन को पर फ़ाइदो केर वठे। समझो था शरीयत त सॼी बरकतूं ई बरकतूं आहे पर जेकॾहिं असां महीननि में बि मस्जिद ॾे लड़ूं न रब शल रहम करे घर में बि कंहिंखे न चऊं का अम्मा भेण का हुजे घर वारी उनखे चओ त कॾहिं नमाज़ बि पढ़ो कॾहिं अल्लाह जो वेही 5 मिंट ज़िक्र बि कयो। मानी टाइम ते न मिले त मुस आपे मां निकिरी वेंदो। समझो था ॿी का घर जी का घटिताई थी जेतिरी वणेस ताक़त आज़माईंदो कावड़ जी पर कॾहिं ईअं छो नथो थिए त असां कॾहिं ज़िक्र नमाज़ जे लाइ बि घर वारनि खे चई कावड़ कयूं त आख़िर छो न आहे घर में ज़िक्र छो न आहे। मुस्लमान जो घर आहे कंहिं ॿिए जो आहे सभई ईअं सुता पिया आहिनि का परवाह ई कान्हे का। खुदा जा बांधो कोशिश कयो पंहिंजे अमड़नि भेनरनि खे बि नमाज़ जो ज़िक्र जो चओ। हज़रत रोज़े धणीअ ज़िक्र ॾिनो आहे तस्बीहूं सुबुह शाम जो। खुदा जो कसम उन में एॾी बरकत आहे क़ादरी सिलसिले जे ज़िक्र में जंहिंजी का हद को हिसाब आहे कोन को। रोज़े वारे उहा हदीस मुबारका नकुल करे ॿुधाई आहे। पाण फरमायाऊं ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र गुनाहनि खे ईअं ॻारे छॾींदो आहे जीअं सिज बर्फ़ खे ॻारे छॾे। सुभान अल्लाह। नारे विलायत, नारे विलायत। हे पागा आखिर दावा अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।